अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां सिंगर फ़ाइज़ा अली शादी करे छॾी आहे। दोस्तों, सिंगर फ़ाइज़ा अलीअ जी शादी कंहिं सां थी आहे, उन जो नालो छा आहे, उहो केरु आहे, इहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सिंगर फ़ाइज़ा अली शादी करे छॾी आहे। दोस्तों, सिंगर फ़ाइज़ा अली जी शादी कंहिं सां थी आहे, इहो तव्हांखे मां नालो ॿुधाईंदो हलां। जी दोस्तों, सिंगर फ़ाइज़ा अली जी शादी अब्दुल हमीद अबड़ो सां थी आहे। दोस्तों, काफ़ी सारनि चैनलनि ते बि इहो ख़बरूं हलियूं आहिनि त सिंगर फ़ाइज़ा अली शादी करे छॾी आहे। दोस्तों, छा ही हक़ीक़त आहे या कूड़ आहे, इहो तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त सिंगर फ़ाइज़ा अली शादी कई आहे या न। दोस्तों, सिंधी TV चैनलनि ते त ख़बरूं हली चुकियूं आहिनि त सिंगर फ़ाइज़ा अली शादी करे छॾी आहे। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कॉमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।